मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अम्मा मामा वल्लू त भॼी वियो बाक़ी बचो तो वारो सोट अलू इन वीचारे जी सज़ा लाइ कॾहिं ख़तम थींदी छो तूं जो कहिड़ो कमु पातो आहे सोट अलूअ में अम्मा मुंहिंजो को बि कमु न आहे पातो मां मिड़े ईअं ई पुछां पई ए बड़े मां त चवां थी पई अञा के 2-3 ॾींहं सज़ा वधेसि असांजा बि कन ठरिया पिया आहिनि ॻोठ वारा बि अमुन में आहिनि अम्मा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मुंहिंजे नानाणनि मां या ॾाॾाणनि मां को व्याज हलाईंदो हो छा न बड़े न तो पहा कर तो पहा सारी तो वारो नानू मुंहिंजो अबो थोरो ईअं कंजूस हुयो बचत खो बाक़ी व्याज जो नालो खण त ईअं बाहि भरी वञे तो वारे ॾाॾे जे दौर में काथे हो व्याज मुसलमान त इन खां पहिरियों बेज़ार हूंदा हा ईअं कंहिंखे तकलीफ़ आई को वक़्तु आयो ऐं सरंदीअ वारो हूंदो हो त उनखे उधार सुधार ॾींदो पोइ चवंदुसि त जॾहिं वणाई तॾहिं ॾीजाए या सुतत ॾीजाए या फ़सुल में ॾीजाए मिड़ई उहा ॻाल्हि करे ओधर कंदा हा बाक़ी व्याज न अल्लाह न खाराए व्याजीअ खे क़ब्र में बि जाइ न मिले मुसलमान न पर ॿिए तबिके जा कुझु माण्हू अहिड़ा हुया जेके व्याज हलाईंदा हा पर अॼुकल्ह वांगुरु काथे ज़ुल्म हो अॼुकल्ह इहा कार लॻी पई आहे जो मुड़ुसु मरी वञे त बि व्याज न लहे 7 पीढ़ियूं गुज़रनि उहो व्याज हलंदो अचे तोबा अल्लाह न छल अहिड़े घेर में घेरे कंहिंखे मतिलब त हाणे असां वारा जेके व्याजी आहिनि हिन दौर जा उहे ज़ुल्म था कनि न मां बड़े ज़ुल्म ॾिसणो अथई त सरकारी मुलाज़िमनि सां ॾिस एतिरी पघार था खणनि एतिरी 1.5 लख हिक जी पघार आहे 50,000 घटि में घटि पघार अथनि पोइ आख़िरी महीनो तो ते असांजी पूरत नथी पए असांजूं पघारां घटि तोबा अम्मा इंसान थिए छल माण्हूअ जो पेट कोन भरबो जेतिरो हूंदो जे वठंदो साइकिल त चवंदो स्कूटर हुजे जे स्कूटर हूंदो त चवंदो कार हुजे जे कार मिलियसि चवंदो हवाई जहाज हुजे इंसान कॾहिं बि कंहिं बि हाल में ख़ुशि कोन्हे तंहिंजे करे छॾे ॾे पाण अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे उन जे राह में हलो दिली ख़ुशियूं हुजनि छल दिली ख़ुशियूं हुजनि बाक़ी मिल्कियत कुझु बि कोन्हे पैसो कुझु बि कोन्हे रहियो पियो आराम निंड पिटल हा इहा ॻाल्हि त आहे पर अम्मा मूंखे न तोतले लाइ साइकिल वठणी आहे ओयो हाणे साइकिल खां तूं बि शुरू थी हवाई जहाज़ ते पहुचंदी सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी इहो रांदीको आहे तिरड़ो साइकिल इहा वठी वठंदासीं हाली सबुर कर साइकिल जहिड़ो थिए त सही पिणस हलाईंदो छा ॾाॾा हाजी मूंखे पंहिंजा ॾोकड़ ॾियो त मां अरे छाजा पैसा कंहिंजा पैसा कंहिंखे न ॾे पैसा अरे पैसा न ॾे पीरो खे न वञी वठि पीरो खे मूं झले त भई पैसा न चओ पैसा त पट तो बि लभी पवंदा आहिनि ॾोकड़ चओ ॾोकड़ पूरा 3 लख ॾिना अथमि 3 लख वांगण मुथिया तो मुंहिंजी रज़ामंदी पुछी बाबा खे पैसा ॾेई छॾियई पैसा न चओ ॾोकड़ चओ ॾोकड़ छो जो पैसा हल्का थींदा आहिनि ऐं ॾोकड़ ॻरा थींदा आहिनि ॻरा ॿी ॻाल्हि मूंखे कहिड़ी ख़बर त तूं पंहिंजे वॾनि जे चई आखे में कोन आई हाणे त ख़बर पई न मल्लू का तोखे पसंदि कान थी करे हल हाणे को ॿियो पासो वठ ओ पोड़ा मुंहिंजा ॾोकड़ हिते फाथल आहिनि ऐं पासो वरी ॿिए पासे वठां मुंहिंजा 3 लख हिते ई जो न त कंप्रोमाइज़ कर मुंहिंजी उमिरि ऐं शिकिल खे विसारे ऐं मूंसां शादी कर 3 लख पोइ वापसि न ॾियणा पवंदई ऐं हा 2 लख मथां ॿिया बि ॾींदोसीं मां सही त चए थो निभाॻो तूं ई खणी कुर्बानी ॾे न पिणे हुई वापसि कोन ईंदो पैसा हुई कोन वापसि ॾेई सघंदासीं मना 2 लख रुपया ॿुधी तुंहिंजो बि वात पाणी पाणी थिए पियो न मां कोन कंदसि गोरपट सां शादी यादि रख हिन गोरपट खे पिणे पीरो ॾाढो पटियो आहे सो बि पूरा 3 लख वधा अथई 3 उहे जो त पोइ मां वञा अरे पिटिया मूंखे त सम्झ में ई नथो अचे त तोखे कीअं सम्झायां आहीं त मुंहिंजे उमिरि जो तूं कुझु ॾींहं सब्र कर तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा पोड़ा पैसा न खपनि ॾोकड़ खपनि छो जो पैसा हल्का थींदा आहिनि
ऐं ॾोकड़ ॻरा थींदा आहिनि ईअं न। ऐं तो जहिड़ा आहिनि दुनिया में ॿरा थींदा आहिनि। जी कुझु न कुझु न। चङो मां हलां थो। अलाह जान मां हलाईंदी। छा? कुझु न कुझु न। बता मुझे घोड़ो पिछड़ा घोड़ा और या वो कुछ ऐसा दानों का पंजे मोजो लाहे लगाम। अरे अरे दगाम नंदा ताईं सच्चा जा वात में धप न हुजे छ। अदा यो सबक वारो घोड़ो नथो चवां, मुझो कीड़न वारो घोड़ो। अपू जी थंभू ॿुधायो जा भली ॿुधाईंस। पर ने भागे का पुछ दिल जो कमजोर त ना है। अयो घोड़ा मुझो मतलब आता घोड़े आरा दिल जा वाल तो बंद कोन थई न पर छो आ सियन जे चलता ही बाबा लालू जो मतलब आ त दिल जी तो जी ईसीजी बीसीजी जला को पटियो पटियो निकल थई। अदा मुझो घोड़ो अरे वांदो रे घोड़ो बुद्धि घोड़ा घोड़ा कढा शुरू कंदे छो अदा घोड़े आरा याद मूंखे इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पए मूंखे न ज़ालिम जाबिर रेवस हिकिड़ो मिंट बि मोहलत न ॾिनी। अदा तुंहिंजे घोड़े ते को पीणो पड़ा पोइ तुंहिंजे घोड़े जा कीड़ा मांगद मच्छ जेॾा थी विया ऐं तुंहिंजे घोड़े खे बूटनि समेत खाई विया। बूट मारो घोड़ो बूट पाईंदो हो जा? बूट मतलब खुर खुर समझी छो कोन थो। न न ता कूड़ ताणो। अरे मुंहिंजो पीउ मुओ हो न तॾहिं मां बि डॉक्टराणी खे ईअं ई पियो चवां तो वांगुरु त डॉक्टराणी तूं कूड़ थी वञी। मुंहिंजो पीउ न हो घोड़ो हो। थंभू ये घोड़े के पी तो या पी के घोड़ो तो चाहे? मुंहिंजो मतलब त अलूअ जो पीउ मोह ऐं मुंहिंजो घोड़ो मोह आ। अरे घोड़ो मोह न है, घोड़े जो कत्ल थियो आ ऐं घोड़े जो कातिल हिन ॻोठ जो चङो मुड़ुस रीवस थई। इन रीवस कीड़न के एडी मोहलत ॾिनी जो तोहारे घोड़े के खाई नास कयूं। मां इन ॻोठ जे चङे मुड़ुस खे कोन छॾींदुसि, सिधियूं गोलियूं सीने में हणंदुसि। हाँ बंदूक मथा का कढ राजस। रेवस निकर बिरड़ मां अचई तो। लालू ओ लालू सोचन जे समुद्र में गोता खाइण हाणे छॾे ॾे ॿाहिरि निकिरी आ। हाँ गोता खाइण छॾे ॾिनो हुकुम कर छा कयां? पोइ हल त पाण घुमण हलूं। हाणे त कराची मां चक्कर ॾेई आई घुमी फिरी चीकलो कीअं पई मथे चढ़ी वरी जेको घोड़ो रुठी मथे चढ़ी पी रही किट 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 हे सभु घुमी फिरी आई समुंड ॾिठा अथई। हाँ घुमण जी घोड़ी मुंहिंजो मतिलबु आहे त इहा तोखे भौरी किथां थी? इहो बि को घुमणो सॼो ॾींहुं सेठ धनुअ जी रुगो खऊं खऊं पिया ॿुधंदा हुआसीं। ओ लाली हिन मिल्कियत दौलत बनियूं बंगला हे गाॾियूं हे दुनिया सॼी इन मामले में ख़बर थी कंहिंजी महिरबानी आहे? इहा सभु कुझु महिरबानी थी धनु धोबीअ जी। उहो त आहे पर लालू हिन दफ़े मरी हलंदासीं। मरी चरी थी जाजे मरी वेंदासीं त पोइ ख़बर कीअं पवंदी जन्नत में दोज़ख में? उहो मरी कोन थी चवां, मां कोमरी थी चवां। अच्छा कोमरी थी चवी न बाला कोमरी में थधि खणी आ बर्फ खणी उज़बाई कम न कर को सामान ही न सुरे त पोइ थाकंदासीं चरी थी जा। घुमण फिरण जी ॻाल्हि मूंखे फ़िलहाल बुरशण छॾ बसि ख़तमु। छो बुरशाणा? लाली मां ॻाल्हि खे सम्झी आहियां त जेको पाण घुमण हलियासीं तोखे घुमण में वॾो मज़ो थो अचे न पर ॻोठ जा मसइला था न मसइला वधी विया ॻोठ जे माण्हुनि सां मसइलनि सां मुंहुं ॾियणो आहे। इहो त चाची रिवस जो कमु आहे न सॼे न मसइलनि खे हू पाण मुंहुं ॾींदो तूं छो थो मुंहुं ॾीं? ओ चरी बाबू मुंडो आहे ईअं सम्झो काफूर जो गुॾो आहे जीअं कॾहिं कॾहिं इहा गुॾी नमूने जी हुकूमत ईंदी आहे पराई चाबी ते परावन इशारनि ते पई हलंदी आहे बाबू ईअं सम्झ त ईअं थी। भला मसइला कहिड़ा आहिनि? मूंखे त अहिड़ा मसइला नज़र ई नथा अचनि। तूं जे मुंहिंजी अखियुनि सां ॾिसंदी तोखे तमामु वॾा मसइला ऐं जंग छेड़ा नज़र ईंदा। मिसाल जे तौर ते बाबे रिवस इज़त वारो इश्क वलू जो उन में नमूने बाज़ी इहे सभु शयूं त आहिनि न। ॿियो मलूका हाँ मलूका वारो मामलो गरो थी वियो आहे। इहो टोनी इहो रंगीलो इहो कमदार कोड़ो बाबा बड़ी ढांगा थींदा ऐं मसइला मूंखे हल करणा पवंदा। हल इज़त ते ॿ विढ़ंदा ऐं मलूका ते 3-4। लालू अॻुवाट तोखे कीअं थी ख़बर पवे? चरी मां उॾा मदड़ पखे जा पर गणे वठंदो आहीं त ॻोठ जा मसइला आहिनि हाणे पुरुष लॻंदा ई पुरुष सिंगल न डबल डबल काकड़ा करंदा माण्हुनि जा।
जलाल बिही रहते मरी वे अजी मां तोखे क़त्ल कंदुसि अरे हेॾे तव्हां ॿिन्ही भेण भाउ जो हक़ खाधो आहे ऐं हक़ खाधई तूं उनजो खेर आहे हाणे वरी मलूका सां शादी थो करी अरे हेॾे तो वारी ने शिकिल खां त मुंहुं वारो मुंहुं हज़ार चकर बहितर आहे ॿुध अॼु पटको ॾिठो अथई ॼण घोड़े जे मथां संज पियो आहे अरे हेॾे इहो तुंहिंजो मुंहुं आहे मुंहुं अथई ॼण ट्रांसफार्म गारे में किरी पियो आहे हेॾे हे तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे मवाली जी ठूठ निकिती पई आहे कमीज़ मां अहिड़ी ॻाल्हि ॿुध अॼु वात ॾिठो अथई ॼण नलके मां गन निकिरी वियो आहे अरे हेॾे तुंहिंजो बूथ वरी भलो आहे ॼण खदड़नि खां हिंदाणो किरी पियो आहे हल हाणे हल काठ जे दर जा कड़ा अरे पर शिकिल ॾिठी थी ॼण छबर में छेड़ो पियो आहे तूड़े मुंहिंजी मलूका जो घोट ॾींदे हाँ बीमार माल जी ओझरी मलूका अरे कहिड़ी तुंहिंजी मलूका भेण आहे अरे भेण हूंदी तुंहिंजी ॻाल्हाई कीअं थो ॻाल्हाई सची थोड़ी ना ॻाल्हाई कीअं थो पुलिस 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 पुट कोन ईंदी जे पुलिस टाइम ते अचे हा न त ॾोहो छिन कोन हा ॿी थोरो घुटो ॾेई छाए बचाओ पुलिस पुलिस बस लड़ू न कर वरी अची न वञे पर ॻाल्हि ॿुध छॾींदो सां कोन अहिड़ी हालत कंदो सां तूं कलाम चलंदे किस्तनि में न मार कोड़ा धक्का न हिकिड़ो हा ॿुधी छॾ मार पैसे हथ वॾो करोसि शुक्र आहे ते ॾिठो कोन दादा कीअं लॻई कढ़ाई कढ़ाई त भली हुई पर यार ये बूटियूं मां न खाई सघी शाबाती दादा ओडी मल तक गीत नहीं वेखा थई अब बहरहाल तू नो टेंशन बे चक्कर बॉयल अंडा खाराइंदो थई अब बॉयल अंडा तो खाई वेंदो ही न बॉयल अंडो अरे बाबा बॉयल अंडो त असां जहिड़े वात ते लड़ी वेंदो मतिलबु त तिरकी वेंदो होड़ियूं आहिनि कोन खाईंदुसि कीअं जेकॾहिं न ज़बरदस्ती बेदो खाईंदुसि त पोइ मूं वारी फदनि ऐं बेदे में ज़बरदस्त मुक़ाबिलो हलंदो उन ॾींहुं बि बॉयल बेदो सॼो ज़ोरीअ खाधमि ॻिच ॾिनो न त निड़ीअ में फासी पियो 16 ॾींहं दादू वारी अस्पताल में हुअसि इहा ख़बर न पई पए त बेदो कहिड़ो आहे मिर्गट कहिड़ो आहे दादा ॿियो जेको बि चवंदे न वरी सुभाणे होटल ते खाराईंदोसीं बस रुको तुंहिंजो हुकुम खपे बस बस हाणे घणी सनी के मुंहिंजो मतिलबु मां चाहंदो त मां घर वञा दादा एतिरी ख़िदमत कई त मई अब कढ़ाई भी खाराईंदो न बूटियूं बूटियूं अब तो यार चांस बनता है ना बच्चे का किस मामले में अरे यार आपको तो उर्दू भी आती है अरे हिला रहे हो वाकई चेरिया 10 साल सऊदी रहियो आहियां उते हर ॿोली वारे सां पालो पवंदो दादा पर कॾहिं अंग्रेज़नि सां आम्हूं साम्हूं ते हाई डू यू डू मिस यू बट आई लव यू कॾहिं कॾहिं चयो या कुझु मिड़ई घटि छो त उन वक़्तु अंग्रेज़नि ते सऊदीअ में पाबंदी हाणे सऊदीअ में सिनेमाऊं खुली वियूं आहिनि स्विमिंग पूल बि ठही विया आहिनि क्लब बि ठही विया आहिनि जिते डांसूं थींदियूं आहिनि सम्झी ईंदो न दादा तुम भी मुझे ठरकी लग रहे हो पूरे हिल रहे हो दादा पर ये तो क़यामत जो निशानियूं आहिनि न क़यामत की निशानी अरे क़यामत कयो त पिया पर उन जी तयारी बि त कयो न रुगो परायनि ॼणनि खे जोड़ा फाड़े हीअं था ॾिसो अरे घर में मां भेण नहीं है क्या दादा ॾिसो मां पंहिंजी त चवां त मलूका खे वठी भॼी वञा न पर तॾहिं बि मां तव्हांजी हेठां ई पियो कयां हाणे मुंहिंजे कम खे पठ न मुंहिंजे तरफ़ां तोखे 70 मार्क दादा 100 मां 70 मार्कूं इन में बि 30 मार्कुनि जी गोभी है न हूं सच त मथां 30% इन तव्हांखे कोड़े खे ॾियणा पवनि भला 30 मार्कुनि में हुनखे पास त कोन कंदा न हाणे इन्हनि 30 मार्कुनि ते हू पास त कोन थींदो न इहे 30 मार्कूं मां तोखे ॾींदुसि पर तोखे इन जे एवज़ रंगीले खे 3 लख रुपया ॾियणा पवंदा 3 लख छो जिन ते सुई फासी पई न दादा न 3 लख छा आहे 3 लख किथां न किथां पट सट करे वेंदुसि मां ऐं 1 लख ॿियो बि हथु कजां 1 लख ॿियो बि उहो छाजे लाइ अरे बाक़ी शादी जो ख़र्च पिणाए कंदो या दादा बाबा पे नहीं जाओ बाकी देखते हैं इसका कोई हल निकालते हैं हाँ तो वो जल्दी करो ना वरना रंगीला है ना मलूका को पढ़ना के ले जाएगा अबे दादा ये रंगीला तो समझ में आएगा यार ये परणाना वरी कौन सा नया करेक्टर है अरे परणाना माना शादी करना शादी करे वना खणी वञण दी मुंहिंजी ॾाढी बेइज़ती थी आहे हाय हाय इहा वरी कहिड़ी नई ॻाल्हि आहे रोज़ बेइज़ती थींदी अथई मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं कई अथई बेइज़ती आहे ॿुधायो
अदियो कोड़ो कमदार इहो मिलियो ॾाढो मूंखे मारियो अथई ॾाढियूं मुकूं आयूं अथई करघो न भॻो मुंहिंजो मतिलबु आहे त उन्हनि जो करघो न पिए भॻो अदी मूंखे त उथण ई कोन्हे दस ई मुकुनि सां शुरू थियो वॾियूं दाहूं कयूं पुलिस पुलिस पोइ वञी हथ कढिया अथई न मोए खे पुलिस ॿधे छो नथी अदी मां त चवां थो त फ़िलहालु ॿधिजे बि न त भलो आहे छो वरी छा थी अदी जेकर न ॿधिजी वियो त सभु सचूं कंदो ऐं तूं ई मां पोइ वेही लाकअप में लाॾा ॻाईंदासीं अलाए कीअं था लाकअप में लाॾा चऊं हेॾो हार जी शायदि ते या पुलिस कीअं यकीन कंदी कोड़ो भले केतिरो बि सच ॻाल्हाए कौड़े खे कूड़ो सम्झी वॾा कौड़ा हणंदा अदी मूं त इहा ॻाल्हि सोची कोन हुई जेको न पुलिस खां लिकंदो थो वठे उनजी ॻाल्हि ते एतबार केरु कंदो वाह पुटड़ी अदी वाह हाणे कौड़ी गवाही ॾिनी न पोइ तुंहिंजो वारो आहे कादन पीर वारे ड्रामे में त आहियां पर ज़ाहिर कोन आहियां अदी कहिड़ी सोच में गुम थी वई इहो पई सोचां कोड़ो कॾहिं क़ाबू थींदो तूं वे मां तोखे चांहि ठाहे थी अचां अल्लू साहब जो ख़ैर अल्लू जे व्याज जो बि ख़ैर अरे बाबा आलूअ सां गॾु आलूअ जे पुराणनि कर्ज़नि जो बि ख़ैर घुरो ख़ैर उहे ख़ैर सां हूंदा त आलूअ खे मालड़ो मिलंदो न अल्लू साहब हाणे त मुंहिंजे ख्याल में इहो कर्ज़ माफ़ थियणु घुरिजे अरे बाबा सरकारी कर्ज़ माफ़ थी सघे थो ऐं असांजी सरकार खे जेको ॿाहिरां न कर्ज़ मिले थो उहो बि माफ़ थी सघे थो बाक़ी हीउ जेको आलूअ वारो व्याज आहे इहो मरण घड़ीअ ताईं माफ़ नथो थी सघे मरण घड़ी ताईं अल्लू साहब असांजे मरण घड़ी ते तुंहिंजे मरण घड़ी ताईं वञो रे अरे आलूअ जो अकुल को कोको त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकिया तव्हांजे मरण घड़ीअ ताईं ऐं मुंहिंजे मरण खां पोइ बि इहो कर्ज़ पियो तव्हां ते हलंदो उहो वरी कीअं अरे बाबा मूंखां पोइ मूं वारो अबो मिठलो गाड़ी कंदो बंदूक जा ठकाव करे ठीकु आहे अल्लू साहब जेकर नथो छॾी त मजबूरी में ॾियणो पवंदो यार कर्ज़ लाहिण जा तरीक़ा त घणा ई आहिनि पर तव्हां ॿई त मूं त में ई न आहियो कर्ज़ लाहिण जे चलो मूंखे त लॻे थो अवां ॿई पंहिंजी खल लड़ाइण जे मुंह में आहियो न जेकॾहिं कर्ज़ लाहिण जो को ॿियो तरीक़ो बि आहे त ॿुधाए अल्लू साहब ॿियो तरीक़ो सफ़ा सवलो आहे उन जे लाइ तव्हां ॿिन्ही खे तयारु थियणो पवंदो ॿिन्ही खे तयारु थियो इहो अल्लू ॻाल्हि ॿुध जंग ते वठी हलंदे छा अरे बाबा मां तव्हांखे जंग ते कोन थो वठियो हलां उते जंग जूं के पाणी पीआरींदो जा अरे बाबा तव्हांखे पंहिंजे जिगर जो टुकड़ो मूंखे ॾियणो पवंदो न मां पंहिंजो गुर्दो कोन ॾींदुसि अॻु में ई मुंहिंजे गुर्दनि जी गारंटी ख़तम थी वई आहे हलंदे ओचितो ब्रेक लॻी थी वञनि कल्ह बि बीही विया पोइ मुक हणी मस हलायो थमान हेॾे आऊं छा कंदुसि तव्हांजा इहे सड़ियल इहे फिटल गुर्दा माफ़ कजो पितो त तव्हां ॿिन्ही खे कोन्हे बरहाल तकड़ न आहे थधे दिमाग़ सां वेही सोचींदो त कंहिं न कंहिं नतीजे ते पहुचंदो हाणे तव्हां वेही सोचो ऐं शहर ॾांहुं थियो अचां पियो वॾा जीव अदा नंढा निभागो चवण छा थो चाहे अलाए छा थो चए हाणे हीअं कर वण जे हेठां हली था वेहूं थधड़ी छांव में थधे दिमाग़ सां वेही था सोचूं अचो बाबा मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथो या माई इज़त तोसां प्यार कोन थी करे तोसां शादी कोन कंदई शादी कंदई ने अल्लूअ सां जेको वलो ई जाइ ते आयो अथई पोइ अल्लूअ जी सदा वधायूं था न बाबा कुंवारी साल लाली थी चवे त ने अल्लूअ मां हथ कढो पंहिंजे घर वञी मरे लाली केर थींदी आहे फ़ैसिले करण वारी ॻोठ जो चङो मुड़ुसु मां आहियां या तुंहिंजी घर वारी चङो मुड़ुसु तूं ई पर घरूं जेका मानी ईंदी आहे उतां ते उहा मुंहिंजी ज़ाल पचाईंदी आहे लाली ऐं इहो अल्लू एतिरियूं मानियूं थो खाए एतिरियूं मानियूं थो खाए ख़ुदा जी सराई थिएसि जहिड़ी पठाण जी काफ़ी आहे असां वटि एॾियूं मानियूं खाई पोइ या मुंहिंजी ज़ाल थी पचाए थकिजी पई आहे चए थी कढो हिन हलूअ खे मानी पचाइण में तकलीफ़ थी थिए त पोइ चांवर चाढ़े उहो थी चवे चांवर हुजनि या मानी हुजे बाबा हिन खे कढो हलूअ खे न कढंदोसि ॻाल्हि ॿुधो मां सुभाणे मानी में ज़हर विझंदीमांसि उतां किथे मरंदो मसलो तव्हांजे लाइ थींदो भला तूं अल्लूअ जी ज़मानत ॾींदो त हू तुंहिंजी माउ सां शादी न कंदो चरियो थियो ही तिफिली थो दिमाग़ कमु कोन थो करे मुंहिंजी माउ सां शादी कंदो मुंहिंजी माउ तोसां शादी कई न जे मां ॼाओ मां गुज़ारे वई आहे ॿी कहिड़ी मुंहिंजी माउ मां उन जी ॻाल्हि कोन थो कयां बाक़ी वरी कहिड़ी नई माउ उन तूं ॻाल्हि करी पाताई अथई आहे मां तुंहिंजी थियण वारी मां इज़त जी ॻाल्हि थो कयां इज़त जी बाबा
या माई इज़त तोसां शादी कोन कंदी, तोखे ॾटो आसरो ॾेई पूजियूं ॾेई वरी पंहिंजे भाउरनि खे ईदर चुमन खे जेल मां आज़ादु कराए, हाणे तोखे गाह बि कोन झंदई। मां कहिड़ो चोपायो माल आहे जो मूंखे गाह विझंदी? ओ बा चोपाए माल में कुझु शुनास हूंदी आहे, तो मां त उहा बि निकिरी वई आहे। मां खणी ज़िद तां लहां थो, अल्लूअ खे छॾियां थो, पर ॻाल्हि ॿुध पुट लालू, अगरि न इहो अल्लू इज़त जे घर वियो त पोइ मां तो न सम्झंदुसि। ओ बा कोन वेंदो मुंहिंजा पीउ, कोन वेंदो मुंहिंजो सिमो आहे। मवाली तू सॼो ॾींहुं घर में सुतो पियो आहीं, ॿाहिरि छो नथो वञी? ॿाहिरि कोन वेंदुसि, ॿाहिरि वञा तो माण्हू सम्झनि था त अञा को ठहियो चङो मुड़ुसु आहे, को न को फिरियो बीठो आहे मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी मदद कर। उन्हनि खे इहा ख़बर न आहे मूं एतिरी मदद कई आहे, एतिरी मदद कई आहे, हाणे मां पाण मदद वठण जे लाइक़ु थी वियो आहियां। मवाली कॾहिं इहा कंहिंसां ॻाल्हि न कजां त असां वटि हाणे कुझु बि न बचियो आहे। पावली जे ईअं नथो चवनि न त माण्हू वरी मदद वारो मोचड़ो वाहे था कढनि। त पोइ मवाली तूं अकुल का कमु वठंदो कर न। अकुल खां मां नाराज़ आहियां, ऐं अकुल खां त को कमु वठणो ई न आहे। उहो इन करे जॾहिं कोड़ ऐं कादनि मूंखे फुरनि पिया, ओॾी महिल निकितो हलियो वियो मोटबर, ओॾी महिल छो न आयो? जे ओॾी महिल अचे वञे हा मूंखे सम्झाए हा त हीअ तोखे फुरनि था त मां एतिरो तबाह बर्बाद थियां, माना मुंहिंजे तबाही जो कारण इहो अकुल आहे, इन करे मां छा ॻाल्हाईंदो ई न आहियां। उनमें त तुंहिंजी ग़लती आहे न, हथ रखी आहे हिननि पैसनि ते त इहे पैसा साल हलनो आहे, पर तूं हातिम त इहो पुटु थी वई हलो। पावली अकुल खे ख़बर न पवे त हिन वटि पैसो आयो आहे, न त उहो वरी मोटबर आकड़ खे मोकिले थो त वञीसि, वञी मोटबर खे अहसासु ॾियार त मुंहिंजी बि का हैसियत आहे। उहो आकड़ माण्हू में अची थी वञे, पोइ माण्हू सभु कुझु ॾियो तबाह कयो थो पाण खे। मवाली तॾहिं त तोखे चवां थी त अकुल का न फिटा, जेके अकुल का फिटाईंदा आहिनि न उहे तो वांगुरु पाण फुराईंदा आहिनि। तोखे हराम कोन थो करे, मुंहिंजो चवण वठ, सौट आलूअ जी पचर छॾ, को हक़ हिलाल जी रोज़ी कर। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठगा। अमा तिलकणी ॾिसे थी न, पुरसां हिते सच थी चवां पई त छिकल पिंडीअ जहिड़ो बूथ कयूं वेठो आहे। हिनखे न चाचा पीरू ऐं मामी कज़ी आहे न, उहो मासी कज़ी वरी मामी थी चवां, उहे बि हिनखे इहो ई चवंदा आहिनि, पर हिन कन मां ॿुधी हेड़ा कढी छॾींदो आहे निभागू। कयां तो हिलाल जी रोज़ी, जो 25-30 लख रुपया त बुह जो कारोबार कयां। हेॾे एतिरा पैसा के असां वटि पूरिया पिया आहिनि त तोखे ॾियूं त तूं बुह जो वापार कर। छॾ बुह जी पचर, वञी के बिह खपाए, छोला खपाए, रोज़ी करे। हलड़ी मासी तुंहिंजा ठगा, इन बीहनि छोलनि में एतिरी बचत आहे जो ही सॼो घर हलंदो। छो न बचत आहे? हे जो एतिरा माण्हू थाल मथनि ते खयूं था वतन, रेड़ियुनि ते रखियूं था खपाइनि पिया, पोइ जन्नत वारो पुटु आहे सादिक, इन मां घर थो हलाए पियो, बचत थो करे पियो, ॿार थो पढ़ाए, जेके मेहनती आहिनि उहे कमु कनि था पिया। तो जहिड़ो निकम वेठो तो खटा भञे। निभागे खे न बम हणी कढंदी आहे न, जो हे वरी कम ते वञे। अबड़े अहिड़ा हद हराम खे मां घर में वेहण ॾींदसि न, को ॾियांसि थी टिकी अटो, हा सेठाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। हाणे मुंहिंजो हिन में ज़रड़े में साहु टप, जंहिंजे करे चुप कई वेठी आहियां, मिठी बि माठ मुठी बि माठ, न त हिन जो हिन महिल 2 सोटियूं ठोकियां दारूअ जूं त ईअं ज़ूकट कंदो वञी। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त हिते कमाइणो पवंदो त मां जो घर ई न छॾियां हा। अब हे हराम जा टुकर मुफ्त जा खाईंदे हे मां वटि, उहो माणे जो घर हो, हे मुंहिंजो घर आहे, मुंहिंजो घर, मूं वटि एतिरी दौलत कान्हे त तोखे वेहारे मां खारायां। हाणे बस हे हथ तो ॿुधां, कंदुसि हक़ हिलाल जी रोज़ी, रुगो मूंखे सोचण जो, राति जो सोचा, सुबुह ॿुधायूं सां। हाणे महिरबानी करे चुप करे वियो। भले सोचींदे साल थी वई, अछो मथो थियण ते तई हर थो ॼणे पियो, इन जो पूरा केरु कंदो? सेठाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। तव्हांखे सिर ॾेई वेठी आहियां, सुर ॾेई वेठी आहियां, तॾहिं बि था नखड़ा नाज़ ॾेखारियो पिया, मुफ़्त जे रोटियुनि खाइण वारा हराम। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।